हाणे हिन महफ़िल खे जेका फनकारा परवान चाढ़ींदी अवां यकीनन उन मस्तीअ जो उन म्यूज़िक जो मज़ो वठंदव। ये फनकारा जेका सिंध जी फनकार आहे पर लाहौर जी फिल्म इंडस्ट्री में हुन वॾो नालो कमायो। उन खां पोइ उन सॼी दुनिया में एतिरो त सुहिणो गायो जो न सिर्फ़ उन पंहिंजो नालो रोशन कयो पर सॼी सिंध जो नालो रोशन कयो। जहिड़ी सुरीली आहे ओॾी मिज़ाजन तबियतन ऐं शख़्सी तौर बि सुरीली मिठड़ी ऐं सदोरी आहे। अवां जे ज़ोरदार ताड़ियुनि में मां उन फनकारा खे सॾु कंदसि पर मां चाहींदसि त अवां उनजी आजियां सुहिणी कयो ऐं ईअं ई कयो जीअं तबस्सुम साहब चयो आहे त जुनू जोश जज़्बा ज्वाला कंदासीं, बूटियूं मास ॿारे मशाला कंदासीं, रुगो पक पिरीने तूं पंहिंजे अचण जी असां ते छॾे ॾे त छा छा कंदासीं। अवां जे ज़ोरदार ताड़ियुनि में अचे थी हुमैरा चन्ना। जवाब कौन आयो तव्हांजो वालेकुम सलाम। थैंक यू सना, थैंक यू अदा मोहिद्दीन मोराई फैमिली, तव्हांजी महिरबानी, अदीज़ेब तव्हांजी महिरबानी त मूंखे वरी मौक़ो ॾिनो त आउं पंहिंजनि वटि अचां ऐं परफॉर्म करियां। ऐं यकीन करियो त हिते अची बिल्कुलु घरु फील थींदो आहे त फैमिली में वेठी आहियां ऐं आहे बि ईअं सभु पंहिंजा वेठा आहिनि त कोशिशि कंदसि त सभु कुझु पंहिंजा पसंदीदा कलाम कुछ तव्हांजी फरमाइश ज़रूर पूरी करें।
आ